इते वां भी अहम ख़बर शेयर कर 3 वरियनि जी मासूम ॿारड़ी सां ज़्यादती की कोशिश बाद क़त्ल जो केस जंहिंमें पुलिस जवाबदार के जुडिशियल मैजिस्ट्रेट सेंट्रल कराची पेश करे छॾियो आहे। जवाबदार जो अदालत में कलम 164 तहत बयान रिकॉर्ड किया वियो। जवाबदार पारां ॿारड़ीअ सां ज़्यादती क़त्ल की कोशिश जो एतराफ़ कयो वियो आहे। जवाबदार के एतराफ़ी बयान बाद अदालत के जेल मोकिले छॾियो। जवाबदार नींगरी सां ज़्यादतीअ की कोशिश ऐं बाद में खेसि क़त्ल कयो। फरियादी जे वकील जो ये चवण हो। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। 3 वरियनि जी मासूम ॿारड़ीअ सां ज़्यादती की कोशिश बाद क़त्ल जो केस जंहिंमें पुलिस जवाबदार के जुडिशियल मैजिस्ट्रेट सेंट्रल में पेश करे छॾियो आहे। जवाबदार जो अदालत में कलम 164 तहत बयान रिकॉर्ड किया वियो। जवाबदार पारां ॿारड़ी सां ज़्यादती क़त्ल की कोशिश जो एतराफ़ कयो वियो आहे। जॾहिं त जवाबदार जे एतराफ़ी बयान बाद अदालत खेसि जेल मोकिले छॾियो। जवाबदार नींगरी सां ज़्यादती की कोशिश ऐं बाद में खेसि क़त्ल कयो आहे। फरियादी जे वकील जो ये चवण हो।